Welcome to my YouTube channel. Like video, subscribe to my channel and click to bell icon. गोलड़ा शरीफ चो सुभान अल्लाह। उन सोहणे जो नालो आहे पीर सैयद मेहर अली जीलानी। चो सुभान अल्लाह। उन्हीं ख्वाजा पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में पंजाब जो ज़िले जहलम जो हिकिड़ो वॾो चौधरी हो, वॾो ज़मींदार, ॾाढी कूड़ियल, मुछां वॾियूं मटला, वॾो ये पंजाबन वारो तुरो, वॾी से पहरियाण, वॾी गांच पातल, वॾी बटन नौकरन सां गॾु नेट हथ में पीर साहब खे चईंसीं मां तव्हांजो मुरीद थींदुसि। ख्वाजा मेहर अली निहारे फरमाया त तूं असांजो मुरीद कोन थींदे। चईंसीं मां हेतिरो पंध करे आयो आहियां, मां वॾो चौधरी आहियां, वॾो नंबरदार आहियां, पंहिंजे इलाइक़े जो वॾो ज़मींदार आहियां, अरबपति आहियां, मां मुरीद थियण आयो आहियां, कंहिंखां ड्रिजां त कोन थो। पाण फरमायो त मुरीद त थींदे पर पक्को थींदे अलाए कच्चो। चईंसीं मुरीद थींदुसि त पक्को थींदुसि। चई पोइ मतां सुभाणे पेर लुॾनी। चई परवाह न आहे। चई वाइदो? चई वाइदो। चई चऊं हली हथ ॾे। हथ ॾेई बैयत कई। चई बसि वञी गौसल आज़म जो ज़िक्र कर, ला इलाहा इल्लल्लाह जो। पर ॻाल्हि ॿुधी थी, इम्तिहान ईंदे ई में पको रहिजां। चई हा साईं बिल्कुलु। दोस्त अदीदो हलियो हुयो, मुर्शिद के मुजादा बैयत करे, बैयत वठी ज़िक्र वठी हलियो हो। ॻोठ वञी क़ादरी सिलसिले जो ज़िक्र शुरू कई। बुज़ुर्ग क़ादरी ऐं चिश्ती सिलसिले में बैयत कंदो हो। उते वञी ज़िक्र खे शुरू कई। मुंहिंजा भाउ ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया, महीनो गुज़रियो। अल्लाह पाक जो शान आहे। उन चौधरी साहब के वापार में लखन रुपयनि जो को घाटो पइजी वियो। दिल में सोची तो मुर्शिद मुखे चयो हो तो को इम्तिहान ईंदी, सो पाया शायद इम्तिहान आयो। चई परवाह न आहे। मुंहिंजा दोस्तो अदीदो जो फसल करायल हुजे, महीने सवा खां पोइ कुदरती अहिड़ी आफ़त आई जो हिनजा हज़ारूं एकड़ ज़मीन जो सॼो सारो फसल खस थी वियो। चई वञ भिणा जा बचाए। त ॿियो इम्तिहान आयो। वरी ॿ टे ॾिहाड़ा गुज़रा। रब्बुल आलमीन जो शान अहिड़ो थी पिया जो नौजवान शहज़ादो पुट हिन जो जहान छॾे। उन खां बाद में रोज़ानो पोइते ज़िक्र त कंदो अचे, निस्बत लॻी पई आहे, पर नुक़सान मथे नुक़सान आहे। कॾहिं पुट वियो, कॾहिं ज़ाल बीमार आहे, कॾहिं घर में नुक़सान आहे, कॾहिं घाटो आहे, कॾहिं ढगा मरी आहे, कॾहिं माल मरी वियो, कॾहिं कर्ज़ थी पिया, कॾहिं पुलिस जी छिक लॻी पई आहे। आख़िर शैतान अची हिन खे मुंहिंजा दोस्त तंग कयो त वञ भिणा वञी बैयत ट्रोड़। जागो था आशिक बैयत ट्रोड़ींदा आहिनि। बेटा ऐसा चवंदो आहे आशिक ज़हर पिया क वेहो ॾिसो विसकन घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेरा क लगन लव लतीफ़ चवे फना कया फेरा क पुतोड़ी चिकन चाक तब आह नसल आमसी। पर ही शायद उन्हनि आशिकन मजा न हो। नुक़सान जो पिया नुक़सान मथे नुक़सान, नुक़सान मथे नुक़सान। पीर मेहर अली शाह साहब वटि हली आयो। किबला ॾे ख़बर। चईं बैयत पंहिंजी वापसि वठ। चई छो? चईं बसि मां हाणे सही नथो सघां। हज़रत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, लजपाल प्रीतनु तोड़ दे नहीं, जिदी बां फड़ दे उसनू छोड़ दे नहीं। असां बैयत न कंदा आहियूं, जे कंदा आहियूं त पोइ छॾींदा न आहियूं। चईं मूंसां त वैला। चई पोइ तोखे छा हो, मां त कोन घुरायो, पाण आए।
मिनतू करण लगो साईं मेहरबानी कयो बैयत टोड़ियो। पीर साहब बियो दफ़ो भी इनकार कयो आ, टियों दफ़ो भी इनकार कयो आ, चौथों दफ़ो भी इनकार कयो आ। आख़िर जमल बार बार हुन चयो त साईं बैयत टोड़ियो टोड़ियो मूं बस कई। तमल फरमाइन था चङो हिकिड़ो मिंट भी हथ मुंहिंजे हथ में मिलाए पोइ तोखे मां ॾेखारियां पोइ भली वञी बैयत टोड़। ख्वाजा मेहर अली शाह साहब हुन जो हथ वरितो आहे, हुन हथ ॾिनो आहे, पाण हथ वठी ज़रब लॻाई आहे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ॾाढे बाबा ॾाढे ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ख्वाजा साहब जो हुन चौधरी जे हथ में हथा टे दफ़ा ज़रब लगी आ जे अखियूं पूर। हुन चौधरी खणी अखियूं पूरियूं हन। जमल चौथों दफ़ो चौधरी चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। अखियूं बंद पयूं आहिनि, ॾिसे पियो त मुंहिंजो हथ हज़रत पीर मेहर अली जे हथ में आ। पीर मेहर अली जो हथ पीर पठान जे हथ में आ, पीर पठान जो हथ ख्वाजा सुलेमान तौसवी जे हथ में आ, ख्वाजा सुलेमान तौसवी जो हथ शमसुद्दीन सियालवी जे हथ में आ, शमसुद्दीन सियालवी जो हथ नूर मोहम्मद महारवी जे हथ में आ, नूर मोहम्मद महारवी जो हथ अब्दुल कादिर जीलानी जे हथ में आ, अब्दुल कादिर जीलानी जो हथ मोहम्मद मीर जे हथ में हथ गंढियो पियो आ, सिलसिलो गंढियो पियो आ। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जमल मोजा दोस्तों अदीजो हज़रत पीर मेहर अली शाह साहब उनखे ॾेखारियो हथ छॾे जी अखियूं खोल। अखियूं जमल हुन खोलियूं तमल चई साणे बैयत टोड़। छा फरमो साणे कदमल ते किरी पियो आहे। चवे थो साईं बच्चा वञनि, घर वञे, बनी वञे, सिर वञे, जान वञे, पर हाणे हथ कोन छॾींदुसि जो तो मुंहिंजे हथ खे रसूलुल्लाह सां मिलाए छॾियो आहे। लजपाल प्रीत नूं तोड़ दे नहीं जिदी बां फड़ दे उसनूं छोड़ दे नहीं। के कामल सां हथ त गंढ न चओ सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जो रुॻो इहो कमु